आदिलपुर वेझो मासूम ॿारड़ी खे मुबैना तौर अगवा करण जी कोशिश कंदड़ जवाबदार खे सोगो के विवाहे ऐं केस पुलिस हवाले कयो वियो। नाज़रीन, आदिलपुर लॻ ॻोठ कुहारा में ॿिनि जवाबदारनि घर में दाख़िल थी टिनि वरनि जी मुस्कान खे अगवा करण जी कोशिश कई, जंहिंखे सोगो के विवाहे ऐं पुलिस हवाले कयो वियो आहे। ॿारड़ी जी रड़नि ते वारिसनि ऐं पाड़ेसरनि जवाबदार खे पिस्टल समेत सोगो कयो। संदसि साथी फरार थी वियो आहे। इन सां पुलिस चवणु आहे त ॿारड़ी जे वालिद जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे ऐं जांच करे रहिया आहियूं। आदिलपुर वेझो मासूम ॿारड़ी खे मुबैना तौर अगवा करण जी कोशिश कंदड़ जवाबदार खे सोगो करे पुलिस हवाले कयो वियो आहे। आदिलपुर लॻ ॻोठ कुहारा में ॿिनि जवाबदारनि घर में दाख़िल थी टिनि वरनि जी मुस्कान खे अगवा करण जी कोशिश कई। ॿारड़ी जी रड़नि ते वारिसनि ऐं पाड़ेसरनि जवाबदार खे पिस्टल समेत सोगो करे वरितो ऐं केस पुलिस हवाले कयो वियो आहे, पर संदसि जेको साथी हो उहो फरार थी वियो आहे। पुलिस चवणु आहे त ॿारड़ी जे वालिद जी फरियाद ते केस दाख़िल कयो आहे, जांच करे रहिया आहियूं। आदिलपुर वेझो मासूम ॿारड़ी खे मुबैना तौर अगवा करण जी कोशिश कंदड़ जवाबदार सोगो थियो आहे। केस पुलिस हवाले कयो वियो आहे।